हाजी शाहनवाज खान उमरानी साहब, मुदब्बा नादर हुसैन उमरानी साहब, मोहम्मद शरीफ उमरानी साहब, हाजी सैफुल उमरानी साहब, इसरार अली उमरानी साहब ऐं उन सिवा आगा खान उमरानी साहब ऐं स्टेज संभालींदड़ मुदब्बा अब्दुल वहाब बिरोई साहब, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा वर्कर दोस्तों, प्रेस जा दोस्तों, अस्सलाम वालेकुम। जिए भुट्टो मुदब्बा इंशाअल्लाह ताला 8 तारीख़ ते फतह जो ॾींहुं आहे। इंशाअल्लाह ताला फतह हक़ ऐं सच जी थींदी आहे ऐं फतह हमेशा किरदार जी थींदी आहे ऐं हमेशा फतह ज़मीन वारे जी थींदी आहे ऐं हमेशा फतह बेनज़ीर वारे जी थींदी आहे। इंशाअल्लाह ताला 8 तारीख़ ते सरदार एमएनए ते सरदार नज़ीर अहमद खान बुजो साहब, एमपी ते सरदार सोहेल अनवर खान साहब, पर असां पाकिस्तान पीपुल्स पार्टी वारा चवंदा आहियूं जिथे तीर आहे उते ज़मीर आहे ऐं उते असां सभु उमेदवार आहियूं। इंशाअल्लाह ताला 8 तारीख़ ते तीर ई तीर हलंदो इंशाअल्लाह ताला। असां कोशिश कंदा आहियूं लिखे पढ़े जे हिसाब सां, चवंदा आहियूं सियासत इबादत आहे, सियासत शराफ़त आहे, सियासत ख़िदमत आहे, तनक़ीद जी सियासत कोन्हे का। हिकु माहौल हो जेको असांजी सिंध अलाह जी महिरबानी सां अमन अमान, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी महिरबानी सां अमन अमान। तव्हां साफ़िन जो आदो चऊं था त इहा पीपुल्स पार्टी अमन अमान, हा फ़र्क़ु आहे, असां में असांजे मुखालिफ़ आहियूं। असां कोशिश कंदा आहियूं त ॿ भाइर ठाहियूं, असां कोशिश कंदा आहियूं त कंहिंजे कमु अचूं, असां कोशिश कंदा आहियूं त किथे स्कूल ठहे, असां कोशिश कंदा आहियूं त हे पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे जिथे NICD हुजे, जिथे रोड रस्ता हुजनि, जिथे यूनिवर्सिटियूं हुजनि, जिथे भलाई जे लाइ बेहतरी जे लाइ ऐं असांजो मुस्तक़बिल बिलावल साहब आहे। असां सिंधियुनि जो, असांजी सिंध जो, असांजे पाकिस्तान जो मुस्तक़बिल बिलावल साहब आहे। 8 तारीख़ ते इंशाअल्लाह ताला वज़ीर आज़म बिलावल साहब थींदो, तव्हां असांजे लाड़काणे जो वज़ीर आज़म थींदो इंशाअल्लाह ताला। पर इहा शइ ज़रूरु दोस्त ॿाहिरि जिथे किथे चवंदा त जेका जंहिंजी सिखिया उहो ई ॻाल्हाईंदो। 1914 वारी सियासत ते असां न आहियूं ॻाल्हाईंदा। असां अॼु था चऊं त मां तव्हांजो सॼणु आहियां, मां पंहिंजी सिंध, पंहिंजे भाइरनि जो, पंहिंजे पाड़े जो, जीअं ॻोठनि में पियां थो, जे उन्हनि जो सॼणु आहियां। ख़ुदा ॾिसण वारो आहे त मुंहिंजे लाइ बहितरी आहे, उहो अलाह मूंखे वधाईंदो थो थिए जे मां भाइरनि जे असां वटि प्रेस जे आॾो मां चवंदो आहियां, हमेशह चवंदो आहियां, कलम ऐं बंदूक जे सच ते आहे ऐं दिलेरीअ ते आहे त मुंहिंजे ख़्याल में हक़ सच लिखिजी वञे त तव्हांजे आॾो उहे ॻोठ, उहे शहर तव्हांजे आॾो आहिनि त हर ज़मीर वारो, हर शरीफ़ माण्हू पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां। बार बार माण्हू मूंखे चवंदा आहिनि तनक़ीद न कयो, छो जे असांखे क़यादत जो हुकुम आहे, असांखे वॾनि जो हुकुम आहे, पंहिंजी कारकर्दगीअ ते ॻाल्हायो। पर इंसान यार असां बि आहियूं। तव्हां ॾिसो त जिथे बि शुरूआत आहे त होॾो थिए थी, पर असां कोशिशि करे अहिड़ी का शइ करण वारा न आहियूं। असां पंहिंजे
तरक्याती कमनि ते ॻाल्हाइण वारा आहियूं जे किथे की भाउ मुंहिंजे पुन जी ॻाल्हि कई आहे त उहो बि इंशाअल्लाह ताला पाकिस्तान पीपुल्स पार्टी बार बार इन्हनि ॻाल्हियुनि ते था अचूं त असांखे ॻाल्हाइण जे लाइ मुंहिंजी क़यादत खां वठी मुंहिंजे वर्करनि ताईं ॻाल्हाइण जे लाइ अलाए केतिरियूं स्कीमूं आहिनि जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जी महिरबानी आहे। जेकी ॻोठ ताईं पुल न आहे त मेन रोड पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जो आहे। जेकी ॻोठ ताईं मां त चवां थो यूनिवर्सिटियूं स्कूलूं जिन यूनिवर्सिटियुनि जे लाइ जाम छोरे ताईं नवाब शाह ताईं कराची ताईं लाहौर ताईं माण्हू खे वञिणो पवंदो उहे यूनिवर्सिटियूं मुंहिंजी पार्टी क़यादत खणी अची लाड़काने ताईं तव्हांजे ॻोठनि शहरनि ताईं खणी आई आहे उहा पीपुल्स पार्टी आहे। वरी उन जा ते असांजो मुखालिफ़ छा ॻाल्हाए सवाइ ज़ातियात छा तनक़ीद जे छो जो हुन खां माण्हू सुवाल था कनि त 3.5 सालनि में हिकिड़ी सिर ॾेखार तूं GDA जो आदमी तुंहिंजा वज़ीर हुया असां का अहिड़ी का तनक़ीद वारी ॻाल्हि नथा कयूं पर इहा शइ ज़रूरु चऊं था त पुछाणा थियणु खपनि असां खां बि पुछाणा थियणु खपनि जेको 3.5 साल वफ़ाक़ी तौर लेब जा कम ऐं उन बावजूद असां तव्हांजा भार तव्हांजे आॾो आहियूं त इहे छापा मुंहिंजी क़यादत अरेस्ट उन जे बावजूद बि जे किथे सिर लॻी आहे किथे रोड ठहियो आहे त बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे। पर हुन पासे खे ॾिसूं जिन खे वफ़ाक़ में बिजली हुई जिन खे वफ़ाक़ में गैस हुई जिन खे वज़ीर आज़म वटि नौकरियूं पर उन्हनि खां पुछो त उहो ज़ातियात ते था ॻाल्हाइनि। पोइ कॾहिं कॾहिं इहो सुवालु थींदो आहे त मां इहो ई चवंदो आहियां मुंहिंजा भाउ कुझु कमु ॻाल्हि करण जे लाइ जवाज़ कोन्हे को त ज़ातियात ते नफ़रतूं पैदा करण था चाहिनि। असां वरी बि भाउरनि खे इहो चवंदासीं भाउ हे इलेक्शनूं गुज़री वेंदियूं उहे इहे जेके तोसां हथ खां घणा तोसां गॾु जहिड़े किथे फासंदा आहिनि त वरी बि मुॾे बि ईंदा आहिनि उन्हनि जे लाइ बि इहो शइ चवां थो उन्हनि जे लाइ बि इहा शइ चवां थो जे पंहिंजे ज़मीन जे अंदरि ॾिसंदो त पीपुल्स पार्टीअ जा नवाज़ियल आहियो ॿिए कंहिंजा नवाज़ियल न आहियो। थोड़नि लफ़्ज़नि में घणी माना जे अगरि ॿिए खे भितर हणंदे त पथर तोखे बि लॻंदो कंहिंजे खानदान ते ॻाल्हाईंदे त तूं बि ॾुख न कजांइ। सभिनीनि जी महिरबानी। जीए भुटो।